अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमें ॾिसी रहिया आहियो विन न्यूज़। आहियां बागी सागर पवार। ख़बर शामिल कयूं था लाड़काणे खां। लाड़काणो रीजन हिंदू पंचायत कराची लाड़काणो जे नौजवान हिंदू वापारी संजय कुमार के टारगेट किलिंग ज़रिए क़त्ल करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करे थी। लाड़काणो रीजन हिंदू पंचायत कराची जे जॉइंट सेक्रेटरी सुनील ठाकरिया मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मां जॉइंट सेक्रेटरी लाड़काणो रीजन हिंदू पंचायत कराची सुनील ठाकरिया लाड़काणे जे नौजवान हिंदू वापारी संजय कुमार के टारगेट किलिंग करे क़त्ल करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयां थो ऐं लाड़काणो रीजन हिंदू पंचायत कराची जे तरफ़ां वक़्त जे हुक्मराननि खां मुतालबो कयां थो चीफ ऑफ आर्मी स्टाफ, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी ऐं हुकूमत सिंध खां मुतालबो कयां थो त संजय कुमार जे कातिलनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾेई केफ़िरे किरदार ताईं पहुचायो वञे ऐं असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे, असांजी बिरादरीअ खे तहफ़ुज़ ॾिनो वञे, अमन अमान ॾिनो वञे। महिरबानी। असां लाड़काणे जे नौजवान हिंदू वापारी संजय कुमार जे टारगेट किलिंग किते क़त्ल करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं हुकूमत वक़्तु चीफ ऑफ आर्मी स्टाफ, चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी ऐं हुकूमत सिंध खां मुतालबो कयूं था त संजय कुमार जे कातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं असांजी हिंदू बिरादरी खे तहफ़ुज़ फ़राहम करे हिंदू बिरादरी मां बेचैनी ख़तमु कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट जे लाइ ॾिसंदा रहो विन न्यूज़।